अच्छा तो टाइम So you do it first. हाँ आयो साईं के साईं में कहिड़ी स्ट्रीट है छा इलाइक़ो से अजमेर रिजवेर साईं रिजवेर ते आहियूं देसी इलाइक़ो है देसी खाधा देसी मानियूं देसी आबादियूं अॼु 14 अगस्त पियो मल्हाइजे पार्किंग मिलणु ॾाढी मुश्किल पाकिस्तान ज़िंदाबाद लॻी पई आहे हर जाइ ते असांजो दोस्त सहीम जरवार साम्हूं साम्हूं हले पियो लीड कंदो पियो हले साईं असां हाणे सैटरडे जो ॾींहुं ॿियो ॾींहुं सफ़र जो निकिता आहियूं होटल मां बेस्ट वेस्टर्न होटल में ऐं मिल्टन में हुई तक़रीबन हाणे असांजो रस्तो हाणे वापसि मिसिसागा जो उन इलाइक़े में जिथे चांहि शाय मामा चांहि फलाणो कढ़ाई बॉइज़ होॾां वञूं पिया उनजो कल्ह दोस्त हुया सहीम जरवार रफ़ीक चन्ना ऐं शाहिद मुगल मॉडल स्कूल खां उन्हनि जा महिमान हुआसीं At the light, turn left onto Martin Street, then slide right onto the Ontario 401 East ramp. अॼु वरी जेको आहे सो वञूं पिया होॾां पहिरीं नाश्तो करियूं पोइ वरी साॻी संगत सां प्रोग्राम पोइ इंशाअल्लाह वरी तव्हांखे रखंदासीं इंफॉर्म रखंदासीं अपडेट कंदासीं ठीकु आहे केॾांहुं था वञूं टोरंटो या वरी ॿिए पासे ऐं चवंदा आहिनि मोआ थिया पराए वस मोआ थिया जरनि जे वस हिते असीं ॿियनि जे वस आहियूं ॿिली ठीकु आहे गॾिया रहो जुड़िया रहो वरी तव्हांखे ख़बर छा ॾियनि 29 असां मिल्टन में निकिता आहियूं मिल्टन सिटी में मिल्टन ओंटारियो वञूं था वापसि देसी स्ट्रीट ते चांहि पराठो खाइण ठीकु आहे चवंदा हुते चांहि वारा घणा खुली विया आहिनि मावाली लॻे थो हिते घणा आहिनि ऐं असांजी डायरेक्शन टूवर्ड्स 401 ईस्ट टोरंटो ट्रैफिक इनकमिंग जेका ट्रैफिक था ॾिसो जेका आहे सो बंदा गाड़ी पे गाड़ी चढ़ी हुई है ना वो डायरेक्ट ऑनलाइन है तो जो साईं नान चांहि ते आया आहियूं कल्ह हिते चांहि नान खाधोसीं अॼु वरी सुबुह जो असां चयो हलो हिते चांहि पियूं ऐं हीअ रिजवे ते दुकानूं शुकानूं हीअ लज़ीज़ आहे इहो देसी खाधा आहिनि देसी इलाइक़ो आहे अॼु वरी चांहि शाय ते कल्ह हिते अफ़ज़ल मानी खाराई चांहि प्यारी नान खाराई अॼु वरी आया आहियूं हिते अच्छा हिंदी माण्हू ॾिठी आहे चांहि पराठो तो सफ़ा ऐं चांहि पराठो चांहि शाह ते हीअ ॾिसो मस्जिद माशाअल्लाह हीअ टेंट में ठाही हुई है फाइबर जो टेंट है मस्जिद ठाही हुई है मुख़्तलिफ़ जमायतूं नमाज़ थो वञे फर्ज़ नमाज़ थो वञे वरी टे माण्हू ॿिया गॾिजनि वरी ॿिए नमाज़ हीअ ॾिसो साईं टेंट में फाइबर जो टेंट है उनजे सामने वॾी सारी मस्जिद है वॾी सारी माशाअल्लाह नेबरहुड लाइ घणो करे पाकिस्तानी अरबी हिते नमाज़ पढ़ी अचूं ही साम्हूं जावेद मेमण वेठो आहे हैदराबाद जो सईदाबाद जो ऐं ॿियो जेको आहे सो शाहिद मुगल साहब आहे असां वञूं पिया टोरंटो
साहब है पोयां मौल साहब Take the exit. पोयां वरी असांजे जावेद साहब निंड में आई जा जावेद निंड में वीचारो हिकिड़ो मेमन साहब है सुतो है ये लेक शोर हाणे हलूं था हिते अॻियां ईंदी लेक ईंदी उते थोड़ी देर 5 मिनट बीहूं था उते ॾिसूं था आगे लेक करे कल आ जाओ आपके पास पिक कर लो आपको साईं हाणे इहो हाणे बेटे पकड़ी हा ओके ये असां जावेद मेमन साहब डॉक्टर जावेद मेमन साहब एक्स रिटर्न फ्रॉम सऊदी अरेबिया साईं शाहिद मुगल साहब साईं असां सां गॾु मॉडल स्कूल में हूंदो 6वीं क्लास खां वठी पढ़िया आहियूं हा साईं जेको आहे सो माशाल्लाह गाॾी खाते में रहंदो हैदराबाद जो पुराणो माण्हू आहे हिते अल्हम्दुलिल्लाह साईं जो कार पुराणी यूज़ कार डीलरशिप आहे बिज़नेस में डॉक्टर साहब जावेद मेमन साहब डॉक्टर आहे मेडिकल हाणे हिते मूं वांगुरु जेको आहे सो हाणे मेडिकल मैनेजमेंट ऑफिस मेडिकल ऑफिस में एडमिनिस्ट्रेशन में आहे माशाल्लाह सो साईं जिन आया आहिनि टेक्सास ह्यूस्टन खां ऐं असां जेको आहियूं सो मिशिगन खां आया आहियूं साईं शाहिद मुगल साहब जेके इहे टन साईं जिन हिते रहनि था सो साईं असांखे वठी आया आहिनि लेक शो ड्राइव ते असां लेक शो ड्राइव ते इंजॉय करियूं पिया तमामु कजो ठीकु आहे वरी जुड़िया रहो वरी तव्हांखे ॾेखारियूं था छा छा आहे हिते तव्हां ईअं हाणे था ॿुधो हे न थोरो ईअं ईअं कर शायदि हिकु ॿिए जे पोयां हा ईअं ईअं हा हाणे कर न तूं कैमरा न कर न हा ईअं साईं ॾिसो पिया न पोड़ा पोड़ा अची खरिया आहिनि बीच ते अची बसि छा कनि वीचारा बिल मोकिलणु शुरू कंदा बाबा हीअ मुंहिंजा प्रूफ आहे न इनकम आहे कान्हे $25 मेनू करियो $10 करियो $15 करियो हा ईअं था करियो बसि पोइ माण्हू ईअं पिया हलाईंदा हीअ कहिड़ी लेक आहे लेक ऑन पाण वारी किंजर ढंढ पाण जहिड़ी किंजर ढंढ वॾी भला हीअ अॼु मिशिगन लेक सां मिले थी न मिशिगन लेक सां न ख़बर न किंजर ढंढ ते माण्हू ई वेठा हूंदा आहिनि फैसिलिटीज़ कोन आहिनि एंटरटेनमेंट कान्हे करे सघनि था हर शइ पर अस्तगफिरुल्लाह साईं हिते भला काओज़ आइस्क्रीम मिले थी का काओज़ आइस्क्रीम तव्हां ॿुधी आहे न काओ CEO अदा जी माई ॾिसो ॾींहुं ॾिठे जो भाई जे मथां सुती आहे तव्हां कान ॿुधी आहे काओज़ आइस्क्रीम हिते जेको फ्लोरल ॿुधो अथव फ्लोरल क्लॉक तव्हां ॾिसो न आगरा था अंदरां हिकिड़ो रस्तो आहे फ्लोरल पार्क आहे हिकिड़ो हा हा उन खां थोरो 15-20 मिंट जी ड्राइव ते काओ सुठी आइस्क्रीम आहे हुनजी हा उहा इन पासे कॾहिं वञो हा हा विझो लोकेट करो ठहियल आहे
तो उनमें पोइ हे त हिननि जा हर वीकेंड ते कम्युनिटीज़ weekend, हर हूंदियूं weekend. हूंदियूं